अस्सलामुअलैकुम। अॼु असां पढ़ंदासीं रोमन अंग। अक्सर असांजी आम रूटीन में यूज़ थींदा आहिनि रोमन काउंटिंग, जंहिंखे बि असां चऊं था। हे असांजी आम लाइफ में यूज़ थींदा आहिनि। अक्सर तव्हां ॾिठा हूंदा अहिड़ा क़िस्म जा अखर हूंदा आहिनि जेके असां यूज़ कंदा आहियूं ऐं इत्फ़ाक़ सां तव्हांजे साम्हूं गुज़रंदा। हे दरअसल रोमन अंग हूंदा आहिनि जेके अॼु असां पढ़ंदासीं, उहे रोमन अंग पढ़ंदासीं। हे रोमन अंग में जेको हिकु थींदो आहे उहो आहे जीअं लिखियो वेंदो आहे, ईअं हे हूंदो आहे 1, ठीकु आहे। उन खां पोइ हे 2 आहे थींदा आहिनि, डबल आहे थींदा आहिनि, इन खे असां लिखंदा आहियूं, हे थींदो आहे 2। उन खां पोइ 3, 3 लकीरूं हूंदियूं आहिनि, 3 आहे हूंदा आहिनि। तव्हां हिनखे हीअं बि लिखी सघो था, हे 3 थींदो। अक्सर हीअं बि लिखियो वेंदो आहे, अहिड़े तरीक़े सां बि लिखिया वेंदा आहिनि। उन खां पोइ 4 हीअं लिखिबो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ 5 हीअं लिखियो वेंदो आहे, 6, उन खां पोइ असां 7 लिखंदासीं, 7 हीअं लिखियो वेंदो आहे। 8 लिखंदासीं, 3 लकीरूं ऐं V ॾींदासीं, 8 थींदो। उन खां पोइ लिखंदासीं 9 ऐं X इन जे आॾो I ईंदी त ही 9 थी वेंदा। X जेका आहे उहा 10 थी वेंदी। X खां पोइ असां वरी हिनखे हिकिड़ी I ॾींदासीं, हे 11 थी वेंदो। X खां पोइ असां हिनखे 2 I ॾींदासीं, हे असांजो 12 थी वेंदो। उन खां पोइ X खां पोइ असां हिनखे 3 I ॾींदासीं, हे 13 थी वेंदो। X खां पोइ असां वरी ही साॻियो फार्मूलो यूज़ कंदासीं, हीअं I ॾेई पोइ V ॾींदासीं, हे 13 थी वेंदो। उन खां पोइ X ऐं V असां कंदासीं, हे 15 थी वेंदो। हे असांजो रोमन अंग आहिनि जेके अक्सर तव्हां जेके बुक्स में यूज़ थींदा आहिनि या अक्सर घड़ियालनि में या अहिड़े जॻहियुनि ते ही जेके अंग यूज़ थींदा आहिनि।